सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन डिप्टी कमिश्नर सिजावल अब्दुल वादिद शेख बिना शोकास जे ADC2 जे बदली खिलाफ लेटर जारी करे छॾियो। ADC2 सिजावल सैद वजहत अली शाह ऐं SSP सिजावल शहीला कुरैशी जी शादी थी। उन जो वलीमो 15/1/2024 ते कराची जे अम्प्रेल हॉल में आहे। DC सिजावल लेटर में ॼाणायो आहे त इलेक्शन जो टाइम आहे। ADC2 हफ़्ते में 2 दफ़ा ईंदो आहे। अधु कलाक खां पोइ वापसि हलियो वेंदो आहे। बिना ॿुधाइण जे DC सिजावल उहो बि ॼाणायो आहे त आउं जनरल इलेक्शन में डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर आहियां। मुंहिंजो को बि हुकुम नथो मञे। हिन खे नौकरीअ जो को बि शौक़ु न आहे। ही गैर ज़िम्मेवार माण्हू आहे। ही 11/1/2024 ते आयो ऐं शादीअ जो कार्ड छॾे हलियो वियो। हिन जी बदलीअ लाइ DC सिजावल जनरल एडमिनिस्ट्रेशन कराची खे लेटर में लिखियो आहे त हिन जी हितां बदली करे को सुठो ऑफिसर ॾिनो वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर इलेक्शन मुहिम जे सिलसिले में पीपल्स पार्टी अगवान फराज इम्तियाज़ शेख पीपल्स पार्टी उम्मीदवारनि PS7 इम्तियाज़ अहमद शेख पारां ऐं NA 193 शहरियार खान महर सां गॾु PS7 जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वोट लाइ दौरा कया, जंहिंमें ॻोठ शाली लोर, ॻोठ मच्छर लोहर, पीर बख्श लोर में, ॻोठ बलोच जाफ़री में मुक़दम खामन बख्श जाफ़री, दरवेश काके पोटो ऐं इनायत काके पोटो पारां मुनक़द कयल कार्नर गॾिजाणियुनि ऐं चांहि पार्टियुनि में शिरकत कई ऐं वोट जी अपील कई। अवाम पारां भरपूर आजिया कई। वोट ॾियण जो वचन कयो। मीर मंज़ूर अहमद लोहर ऐं ॿिया गॾु हुआ। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अगवान वरियाम खान पाई जी शरीक हयात मुख़्तसिर अरसो बीमार रहण बाद वफ़ात करे वई। मरहूमा खे संदसि अबाणी कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। उन खां अॻु मरहूमा जी जनाज़ा नमाज़ में सियासी समाजी शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। मरहूमा जो तॾो सकरन लॻ ॻोठ मलूक खान पाई में विछायो वियो आहे, जिते वरियाम खान पाई सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे। ताज़ियत कंदड़नि में अॻूणो MNA सैद गुलाम मुस्तफ़ा शाह PTI अगवान गुल मोहम्मद रिंद, गुलाम सरवर उनड़, सिकंदर हयात रिंद, गुलाम कादिर चांडियो, इम्तियाज़ हुसैन राऊ, हाजी अली नवाज़ चांडियो, काजी जावेद सनाई, हाजी अल्लाह बख्श लाखो, रज़ा मोहम्मद सियाल, नूर अहमद लाखो, गुलाम हैदर सोलंकी, सद शबीर शाह निसार खेड़ो, गुलाम शाह लगारी, गुलाम मुर्तज़ा मक्सी समेत कई शख्सियतूं शामिल आहिनि। मेहर रिपोर्ट में रियाज़ सूमरो मेहर भरिसां जमाली ऐं खोसा तकरार तां ताड़ में वेठल हथियारबंदनि जी कोड हाज़िरी ते ईंदड़नि ते फायरिंग, हिकु ॼणो चाचो क़तल ऐं 2 भाइटिया ज़ख़्मी। मेहर भरिसां ॻोठ छन भंभोर वारे इलाइक़े घर पंहिंजा जे रहवासियुनि खोसा ऐं जमाली बिरादरी में पुराणे तकरार तां मेहर कोड में हाज़िरी ते ईंदड़ माण्हुनि ते ताड़ में वेठल जवाबदारनि मेहर जे हाजन शाह कब्रिस्तान बिटो रोड वटि फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो राहिब जमाली क़तल थी वियो, जॾहिं त आदम ऐं याकूब जमाली ज़ख़्मी थी पिया। वाक़िए बाद जवाबदार फायरिंग कंदा फरार थी विया। पुलिस मूजिबि 5 साल अॻु मेहर जे भंभोर वारे इलाइक़े घर पंहिंजा में खोसा ऐं जमाली बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ॿारनि जे झेड़े ऐं संगावती मामले तां झगड़ो थियो हो। फायरिंग में खोसा बिरादरी जो नौजवान मीर हसन खोसो क़तल थियो हुयो। वाक़िए बाद हिकु धुर ॻोठ मां लॾे नसीराबाद वियल हुई। वाक़ियो ज़ाती दुश्मनी सबबि प्लान तौरु ॿुधायो पियो वञे। ज़ख़्मियुनि ऐं फोतियुनि जा लाशनि खे पुलिस पहुची तालका अस्पताल मेहर मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि जी हालत बि इंतहाई नाज़ुक ॿुधाई पई वञे। अस्पताल में मौजूदु ज़ख़्मियुनि ॿुधायो त जवाबदार मोहम्मद नवाज़ खोसो ऐं संदसि जे पुटनि एहसान समेत 6 जवाबदारनि हमिलो कयो आहे। वाक़िए बाद फोती ज़ख़्मी 1 कलाक ताईं वाक़िए वारे हंधि तड़पंदा रहिया। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर इलेक्शन मुहिम जे सिलसिले में पीपल्स पार्टी जे अगवान फराज इम्तियाज़ शेख पीपल्स पार्टी उम्मीदवार PS7 इम्तियाज़ अहमद शेख पारां NA 193 शहरियार खान महर ॻोठ पीर बख्श लोहर में मीर मंज़ूर खान लोहर, मीर दीदार खान लोहर ऐं मीर भूरा खान लोहर पारां मुनक़द कयल लंच ऐं कार्नर गॾिजाणी में शिरकत कई। साबिक़ सूबाई वज़ीर फ़याज़ महमूद शेख ख़ुसूसी तौरु शिरकत कई। मटियारी रिपोर्ट अडेरो लाल स्टेशन थाणे जी हद ॻोठ भाऊ खान पठाण जे रहवासी ख़ासि केली बिरादरीअ जे माण्हुनि माशूक ख़ासि केली ऐं ॿियनि मटियारी मीडिया फॉर्म में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूसो बुढ़ो, अब्दुल रज़ाक बुढ़ो, वज़ीर ग़ुलाम नबी बुढ़ो असांखे हर रोज़ हिरासा कनि था ऐं कुझु ॾींहं पहिरियां मूसा बुढ़ो असांजे 10 सालनि जे मौसूम नींगर खे अगवा करण जी कोशिशि कई। रड़ियूं ऐं कुकूं करण खां पोइ नियाणीअ खे छॾे फरार थी विया, जॾहिं त हिकु जवाबदार में मूसो बुढ़ो खे पुलिस पहुची गिरफ़्तार कयो। ॿिए पासे वारसनि चयो त बुढ़ा बिरादरी जा कुझु लोफर मंशात फ़रोश आहिनि जेके चर्स अफ़ीम जो कारोबार कनि था, जंहिंजे करे लोफर माण्हू असांजे घिटियुनि में अचनि था। मना करण ते असांजे छोकिरनि ते कूड़ी FIR दाख़िल कराई अथनि। पुलिस बि उन्हनि जो साथ ॾिए थी। ASI दोस्त अली रहमानी हिननि जी वांगार वहंदे असांजे छोकिरनि ते तशदुद करे थो।
असां आला अख्तरनि खां DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो करियूं था त असां सां इंसाफ़ कयो वञे। मटियारी रिपोर्ट ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन पारां DO प्राइमरी प्रेस क्लब खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन मक्खण ख़ास कली बशीर खत्री रियाज साहिवाल गुल मोहम्मद होमे पोटो कादिर बख्श मरी मुज़ाहिरो कंदे चयो त DO प्राइमरी मंजूर चौहान उस्तादनि खे बेगुनाह तंग करे खेनि कूड़ा जवाज़ ॼणाए कराची रिलीफ करे रहियो आहे, जेको अमल मज़म्मत जोॻो आहे। हिननि चयो त असां मजबूर थी एहतजाज कयो आहे। DO ऐं तालीम दुश्मन ऑफिसर मंजूर चौहान खे बदिली कयो वञे। हिननि इल्ज़ाम हयो त DO प्राइमरी चवे थो खेसि मटियारी सज़ा में मोकिलियो वियो आहे ऐं उन जी रद्द अमल में कुझु कंदुसि। उस्ताद मुतालबो कयो त खेसि हटाए को ईमानदार ऐं स्टाफ दोस्त ऑफिसर मुक़ररु कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। ब्रेकिंग न्यूज़ झंडो मरी वेझो मशहूर बुज़ुर्ग औलिया हज़रत शेख मुसाले रहजी मेहंदी जी रस्म अदा कई वई। मेहंदी मेवन हुसैन शेख जी हवेली तां दरगाह नशीन मोहम्मद इस्माइल शेख, लकी मोहम्मद शेख, मदे हाशिम शेख, नूर मोहम्मद शेख, नवाज शेख मोहम्मद उर्स शेख जी अगवानी में सवें अक़ीदतमंदनि ऐं मुरीदनि सां दरगाह सैद शेख मूसा अलैहि ते पहुची चादर चाढ़े इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते दरगाह नशीन मोहम्मद इस्माइल शेख ॿुधा त उर्स मुबारक जूं तक़रीबूं 3 ॾींहं जारी रहंदियूं, जंहिंमें मशहूर सूफ़ी रागी ख़ालिद हुसैन भट्टी समेत ॿिया केतिराई फ़नकार फ़न जो मुज़ाहिरो कंदा। मलाखड़ो जारी रहंदो। मेले में खाधे पीते किशमिश मिठाई जा स्टॉल पिणु लॻाया वेंदा। उन खां अलावा ॿारनि जी तफ़रीह लाइ रांदीगनि ऐं झूला लॻाया विया। मेले जे मलाखड़े में सिंध उत्तर जा पहलवान ज़ोर आज़माई कंदा। रिपोर्टर नौकाफ़ मरी, हक़ TV न्यूज़ झंडो मरी। PS 45 मीरपुर ख़ास मां PTI जे आज़ाद उम्मीदवार आफ्ताब हुसैन कुरैशी आर्थो ऐं सर्जिकल वार्डन में रोड हादसे में ज़ख़्मी थियल स्कूली ॿारनि जी इयादत कई ऐं वालिदैन खां पुछा कई त उन्हनि ॿारनि जे इलाज में हर मुमकिन सहकार जो यकीन ॾियारो। ऐवान साफ़त सूमार समय जो सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई GDA पारां NA 208 PS 68 जे उम्मीदवार से ज़ैन शाह चयो आहे त असां पहिरीं बि अवाम सां गॾु हुआसीं, अॼु बि अवाम सां गॾु आहियूं। असां वोट जी घुर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन करे कंदा आहियूं त जीअं सिंध जो आवाज़ सघारो थिए ऐं अवाम जे हक़नि लाइ वधीक विढ़ी सघूं। हू तालके सकरण जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में अलॻि अलॻि कारगर गॾिजाणी खे ख़िताब करे रहियो हुयो। हिन चयो त असीं उहो बि चाहियूं था त सिंध जे बाशऊर नौजवाननि जे मुख़्तलिफ़ शोबनि में मेरिट जी लताड़ बंदि कई वञे। इदारा आज़ादु हुअणु घुरिजनि। ताज़ो पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिसरनि में बि मेरिट जी लताड़ करे मनपसंद माण्हुनि खे पास कयो वियो, जंहिंजी पिणु मज़हमत कयूं था। असीं नथा चाहियूं त सिंध जी का न्याणी ना इंसाफ़नि जे करे पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे। असीं नथा चाहियूं त का जीजल पंहिंजनि बचनि खे बुख खां तड़पंदे ॾिसे या को वालिद बेरोज़गारी सबबु ख़ुदकशी करे। उहो तॾहिं मुमकिन थींदो जॾहिं चोरनि जो एहतसाब थींदो ऐं ईमानदार नुमाइंदनि जी चूंड थींदी। हिन वधीक चयो त माज़ी जे करप्ट हुकुमराननि मुल्क जो ॾेवालो कढी छॾियो आहे। करप्शन जेका नासूर बणिजी चुकी आहे। गुज़िरियल 15 सालनि में सवाइ ठगी ऐं 2 नंबरीअ जे ॿियो कुझु बि न कयो वियो आहे। उन करे फ़ैसिलो असांजे हथ में आहे त पंहिंजे ईंदड़ नसल लाइ कहिड़ा था नुमाइंदा चूंडियूं। ज़ैन शाह वधीक चयो त पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो। वोट सिंध लाइ, वोट बचनि लाइ, वोट हक़ लाइ, वोट ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथाइण लाइ घुरिजे। उन खां अॻु मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुचण वक़्तु ज़ैन शाह जे काफ़िले ते गुलनि जी वर्खा करे शानदार आजिया कई वई, जॾहिं त खेनि लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। उन मुक़्ते फ़क़ीर ग़ुलाम मुस्तफ़ा कीरियो बच्चन ॾेहो हाजी चुगल ख़ान उनड़ अयूब खोसो कासिम सूमरो कुर्बान मक्सी मोहम्मद ख़ान गद्दारो पिणु मौजूदु हुया। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर 8 फरवरी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼे मुल्क मां पीपल्स पार्टी उम्मीदवार कामयाब कराए सरप्राइज़ ॾींदी। पाकिस्तान जो ईंदड़ वज़ीर आज़म नौजवान चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ॻाल्हि कई आहे। अवाम जी ख़िदमत में संदसि को मट न आहे। अवाम हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाब करे आला ऐवाननि ताईं पहुचायो। अवाम जे दिलनि में पीपल्स पार्टीअ सां मोहबत ऐं रहंदी। मुख़ालिफ़ चाहे केतिरी बि कोशिश कनि पर कहिड़ा बि हुरबा हलाइनि कुझु न थींदनि। अवाम खेनि चङी तरह सुञाणे थो, संदन का बि चाल न हलंदी। 8 फरवरी ते अवाम तीर ते ठपो मुख़ालिफ़नि खे तारीख़ी शिकस्त ॾींदे अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान पीपल्स पार्टी PS 57 जे उम्मीदवार मखदूम फ़खर ज़मान यूनियन काउंसिल खंडो जे गोॾाम बुघियो में रेस वसीम बुघियो जे पारां रखियल अवामी जलसे खे ख़िताब कंदे चयो। उन मौक़े ते आयल महिमाननि खे वॾेरो वसीम बुघियो लुंगिन अजरकनि जा तोहफ़ा ओढ़ा शानदार आदरबा कयो। ॻोठ जे
ॼामबुगियो जी अवाम ऐं वॉन्टरन पीपल्स पार्टी जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े हाजी ज़वार फ़कीर, हुसैन अली जाफ़री, अकबर भुट्टो वॾेरो, नफ़ीस अहमद महर, अमानुल्ला आरबाणी, फ़कीर वली मोहम्मद, नोहे पोटो, नूर मोहम्मद सहतो, इमदाद चांग ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। सेक्रेटरी रिपोर्ट काज़ी जावेद सन ऐं थैलेसीमिया जे ॿारनि लाइ रतु अतियो करण नौजवान समाज सुधारक अली रज़ा ख़ानज़ादा पारां ब्लड डोनेशन कैंप क़ाइमु कई वई, जिते केतिरनि ई नौजवाननि रतु अतियो कयो आहे। उन मौक़े ते थैलेसीमिया केयर सेंटर नवाबशाह जे मैनेजर मुजीब रहमान ख़ासि कली ॻाल्हाईंदे चयो त असां वटि 2500 खां वधीक थैलेसीमिया जा ॿार रजिस्टर्ड आहिनि, जिन खे रत सां गॾु खेनि दवाऊं पिणु ॾिनियूं वेंदियूं आहिनि, जॾहिं त मंझंदि जी मानीअ जो पिणु एहतमाम कयो वेंदो आहे ऐं उहो सभु कुझु यानी रत, दवा ऐं मानी मुफ़्त में ॾिना वञनि था। हिन जो त असीं शुक्रगुज़ार आहियूं भाउ अली रज़ा ख़ानज़ादा जिन ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कयो। उन खां अॻु कैंप जे ऑर्गेनाइज़र अली रज़ा ख़ानज़ादा आयल महिमाननि ऐं डोनर्स जो आदरवाह कयो ऐं कैंप जो मक़सदु बयानु कंदे ॿुधायो त सख़्तु सर्दियुनि सबबु कैंपनि जे घटिताई ऐं रतु अतियो करण जो रुझान घटि हुअण सबबु कैंप लॻाई आहे त जीअं थैलेसीमिया जे ॿारनि जो जियापो थी सघे। उन मौक़े ते मोहम्मद याकूब ख़ासि ख़ैली, आसिफ अवान, आसिम शेख पिणु मौजूदु हुया।